आ रुगो पियो थो नेहारी मां त शर्माए थकजी पई आहियां डायलॉग भी चवंदे ये सॼो सीन शर्माइण में खत्म कंदे सुगड़ सियाणी तू एतरी त प्यारी आई जो दिल थी चवे त सूतली छा थी चवे तुंहिंजी दिल चओ भला चओ मुंहिंजी दिल थी चवे त बस ये 500 बस वरी 500 बस 2000 ॿियो भला वञे जा 10 जे भली की जाए छा भला इहो त ॿुधाए ही रिश्वत जो बदबूदार पैसो मूंखे कहिड़ी ख़ुशीअ में तो ॾी ॿुधो आहे त तूं ऐं तुंहिंजी भेण सोढी कुश्तीअ जो मुक़ाबिलो कंदियूं आहियो अवां 50 मश्करनि खां हज़ार रुपया वरिता आहिनि मूंखे बि दिलि में ख़्यालु आयो त इहा सादत मां बि हासिल कयां शुक्र जो अधी सोढी घर में मौजूद नाहे न त तोखे मारे अॼु इते पूरो करई आ पर ही पैसा मूं तोखे ॾिना आहिनि तूं कुश्ती विड़ न न मां बेवफा न आहियां मां त मोहबत जी मूरत आहियां हुस्न जी सूरत आहियां मां जंहिंखे भाकुर पाईंदी आहियां हुनखे केराईंदी न आहियां अल्लाह सची सुतली तूं इहो ॿुधाए त तुंहिंजी इहा दिलि छा थी चवे मुंहिंजी दिलि थी चवे त मां तोखे भेण बणाए घर वठी वञा छा भेण बणाए छॾी मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई भागे त सॼे सीन जो सत्यानाश करे छॾी भेण ई अल्लाह हा बाबा मुंहिंजो नालो अती फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी कल्ह खां घर में कुझु बि नाहे छोंड आहे ही खट आहे ही खटोलो आहे अंदर पेती आहे सब कुछ आहे डीजल ते पर खाइण लाइ कुझु बि नाहे ऐं उहा सुघड़ हर मश्करे खां 1000 रुपयो ठगे वई आहे ऐं हाणे कादन चरन जे ॻोठ में पियो चरन खे फुरे पोइ तूं बि का तरबी त सोच न सुघड़ लख कमायो आहे पाण 5 लख कमायूं डीजल ते पर कीअं बाबा जेका था वारदात कयूं सफरीअ खे फरे ई कान थी ठगीअ खे छॾऊं था पुट वॾेरनि जी चमचागिरी था कयूं मिड़ई पेट गुज़र पियो थींदो न बाबा इहो कम अमीरनि जो आहे असां खां कोन थींदो अमीर चाहींदो आहे त को अहिड़ो हुजे जेको मुंहिंजी चमचागिरी करे या वरी उहो अमीर पाण खे वॾे भोतार जी चमचागिरी कंदो आहे हा पर असां धनुअ जी चमचागिरी करे सघूं था न सोप सीरियल मश्करन जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।